जोही मां इस्माइल पीरज़ादा जी रिपोर्ट मूजिब छिनी शाख जो ज़रे पानी बंद करण ते आबादगारन गुलाम कादिर रिंद, महर गाड़ी, फोटो रोदरानी, कंडो खान, खमीसो, बख्शल, अलीगौर खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी 44 आरडी खां एहतजाजी लॉन्ग मार्च करे छिनी शाख ते धरणो हुयो। उन मौक़े ते आबादगारन दादू इशू आॾो धाईंदे इल्ज़ाम हयो आहे त जोही ब्राजी मुंड ते पाणी चोर इरिगेशन जे अमले सां मिली भगत करे सरेआम गैरकानूनी पाइप लिफ्ट मशीनूं हणी पाणी ते धाड़ो हणी रहिया आहिनि, जंहिं सबबि छिनी शाख गुज़िरियल 25 सालनि खां गैर आबाद आहे। हिननि चयो त आबादी न थियण जे करे काफ़ी ख़ानदान मजबूर थी लॾपलाण करे विया आहिनि। हिननि चयो त नए गाज जे ॿोॾ सबबि छिनी शाख खे 8 खां वधीक खंड लॻल आहिनि, जंहिंखे 2 महीना गुज़री विया आहिनि, खंड ॿधिजी न आहिनि सघिया। हिननि चयो त हज़ारे एकड़ ज़रई ज़मीनूं गैर आबाद रहिजी वियूं आहिनि। असां आबादगार बचनि समेत बुखूं काटे रहिया आहियूं। असांखे राशन बि नथो घुरिजे। असांजी छिनी शाख जा लॻल हथरादू खंड ॿधी ॾिना वञनि। हिननि चयो त नओं मुक़ररु थियल इंजीनियर पाणी चोरनि सां गॾिजी जोही बैराज खे सुकाए रहिया आहिनि। हिननि चयो त आबादी त ठहियो पर हाणे पीअण लाइ पाणी नाहे। खारो ॿाड़ो पाणी वापराइण सबबि सॼो ॻोठु गैस्ट्रो, चमड़ी ऐं मुख़्तलिफ़ ख़तरनाक विचंदड़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। हिननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त छिनी शाख जी एमरजेंसी बुनियादनि ते खाटी कराए लॻल हथरादू खंड ॿधे 44 मील खां हेठि ज़रे पाणी जी फ़राहमी यकीनी बणाए ग़रीब आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे।